अस्सलाम वालेकुम दोस्तों। बलूचिस्तान जे इलाइक़े मारगुट में हिकिड़े शहर हिकिड़े ॻोठ डिगारीअ में हिकु अहिड़े औरत ऐं मर्द जो क़त्लु थिए थो जेके प्यार कनि था, जेके इश्क कनि था। प्यार ऐं इश्क जेको इंसान खे मजाज़ खां हक़ीक़त ताईं पहुचाए थो, उहो जज़्बो, उहा कैफ़ियत, जंहिं कैफ़ियत जे तहत इंसान पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशुनि मां ॿाहिरि निकिरी रूहानी दुनिया में वञी पहुचे थो, ऐं जंहिंजे ज़रिए ई सॼी जेका जिस्मानी, नफ़्सानी ऐं रूहानी दुनिया आहे, उन सां इंसान मुकमिल थिए थो। उहो जज़्बो, प्यार ऐं इश्क जो जज़्बो, उन जज़्बे जे तहत जेके बि माण्हू जिते बि दुनिया में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, उहे हिन दुनिया जे आसाइशुनि खां आज़ादु, हिन दुनिया जे लालचुनि खां आज़ादु, हिन दुनिया जे जूं जेके हसद ऐं साड़ जूं कैफ़ियतूं आहिनि, उन्हनि खां आज़ादु थी मोहबत, प्यार ऐं इश्क जे जज़्बनि में उॾल रहनि था। उन जज़्बे जे तहत जेके ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ, शीतल ऐं ज़िर्क या बानू ऐं एहसान, जेको बि नालो खणिजे, उन्हनि खे पहाड़ी जे इलाइक़नि में वञी संदसी भाउ ऐं संदसी माइटनि गोलियूं हणी क़त्लु करे छॾियो। ही क़त्लु इंसानियत जो क़त्लु आहे। ही क़त्लु हिकु अहिड़ो क़त्लु आहे जंहिंजा जेके पेरा आहिनि, इन जो जेको मुंड आहे, उहो वञी सुहिणी ऐं मेहार सां मिले थो। सुहिणी ऐं मेहार बि साॻियो इश्क कयो। सुहिणी ॾम सां गॾु रहंदी हुई। ॾम जेको हुनजो ज़ोरीअ जो मुड़ुसु हो, उन ज़ोरीअ जे मुड़ुस खां ॿाहिरि निकिरी राति राति में वञी साहड़ सां मिलण जी कोशिशि कंदी हुई, ऐं साहड़ सां मिलण जे लाइ हुनखे दरियाउ पार करणो हूंदो हो। उहो दरियाउ जंहिंमें मछ हुआ, जंहिंमें मांगर मछ हुआ, ऐं जंहिंजूं लहरूं एतिरियूं त गहरियूं हुयूं, एतिरियूं त तेज़ हुयूं, जो हूअ उन्हनि खे बर्दाश्त न करे सघंदी हुई, मगर इश्क जी विलोड़ हुनखे उहा दुनिया जेका आहे उहा साभाए छॾी हुई। इहा ई आहे इश्क जी विलोड़ जेका बानू ऐं एहसान जे विच में हुई। बानू ऐं एहसान जो पाण में इश्क थी वियो। बानू पंहिंजे मुड़ुस खे चयो त मूंखे तलाक ॾे, छो जो मुंहिंजो इश्क हाणे एहसान सां आहे। इहा हिकिड़ी स्ट्रेट फॉरवर्ड ॻाल्हि आहे। हिन में कहिड़ी ग़लति ॻाल्हि आहे? हिन में हुन को बि कूड़ न ॻाल्हायो, ऐं जंहिं वक़्तु हुनखे मक़्तल गाह जे ॾांहुं मोकिलियो पियो वियो, जंहिं वक़्तु हुनखे हुन शहर, हुन ॻोठ जे सरदारनि, हुननि ज़ालमनि, हुननि गैरत जे नाले में रहंदड़ उन्हनि बेगैरतनि जेॾीमहिल हुनखे चयो त तूं 7 क़दम अॻिते वञी बीह त असां तोखे गोली हणी छॾींदासीं, उन वक़्तु हुन जे चहिरे ते जेका माठार हुई, जेको अमुन हो, जेका मोहबत हुई, ऐं जेको इश्क जो फ़ख़ुरु हो, उन खे केरु विसारे नथो सघे। ही इश्क ई हिकिड़ी ताक़त आहे जेको इंसान जे जिस्म ऐं रूह में हिकु अहिड़ी विलोड़ पैदा करे थो छॾे जो हू पंहिंजे मौत खां बि आज़ादु थी थो वञे। ही मौत जे ख़ौफ़ खां आज़ादु औरत हुई, जंहिंजे चहिरे ते ई इहो नज़र पियो आयो त हूअ इन मक़्तल गाह ॾांहुं वेंदे पंहिंजो पाण खे फ़ख़ुरु महसूसु करे रही हुई, ऐं हुन इहो ई हुन जे ज़हन में हूंदो त जेकॾहिं आउं मरी वियुसि त मुंहिंजे इश्क जो जेको फ़ख़ुरु आहे, उन जो घाट ऊचो थी वेंदो। ऐं इहो ई सबबु आहे जो अॼु न सिर्फ़ु पाकिस्तान में, मगर सॼी काइनात में जिते बि इहा ॻाल्हि पहुचे थी, त हू चवनि था त हूअ
ऐं अहसान ॿई पंहिंजे हिक ॿिए सां इश्क में सचा हुआ। हाणे इन किसे खे केतिरनि ई वीलॉग कंदड़, केतिरनि ई चैनल्स ते, केतिरनि ई माण्हुनि केतिरो ई ॻाल्हायो आहे, मगर मां इन जो सिरो सुहिणी मेहार सां थो वञी मिलायां। मां इन जो फ़लसफ़ो उहो थो बयानु करियां जेको शाह लतीफ़ पंहिंजे बेतनि में बयानु कयो आहे। शाह लतीफ़ चए थो, वाहुड़ वन नवां अञा वेह अॻु ई थियो, घर वेठियूं घणा करियो, सरतियूं संग सवां, सूरत जा साहिड़ जी साजी ॾिठी आं, हूंद न पलियो मान घिड़ो सभु घड़ा खणी। हीउ बैत तमामु वॾी हिकिड़ी माना खणी आयो आहे। चए थो त वाहुड़ वहन नवां अञा वेह अॻे थियो, यानी जेको दरिया वहे पियो उहो त नओं आहे, उहो त गुज़रण लाइ तमामु आसान आहे, मगर जेको वेह आहे, वेह माना ज़हर, उहो अञा अॻियां आहे। यानी जेको असुल आशिक़ जो ताज आहे, यानी असुल आशिक़ जो जेका हुनजी मंज़िल आहे उहा वेह आहे, यानी ज़हर पीअण आहे, उहो जेको सुकरात बि पी छॾियो हो। घर वेठियूं घणा करियो, यानी हू पंहिंजे सहेलियुनि खे, पंहिंजी दोस्तुनि खे, पंहिंजे माइटनि ऐं पंहिंजी इर्द गिर्द जे रहंदड़ माण्हुनि खे ऐं माइनि खे, उन्हनि खे चए थी त घर वेठे मर्द करणु, घर वेठे मुड़ुसु करणु तमामु आसान आहे, उहे घणेई वेठियूं कनि। सरतियूं संग सवां, इहे सरतियूं, मुंहिंजूं सरतियूं जेके आहिनि उहे सवां संग वेठियूं थियूं कनि, जेके सवल आहिनि। भई तव्हांजो पीउ तव्हांखे चए थो, बाबा हेॾां अचो, हिते अची वेह, ऐं जेको आहे सो आउं तोखे फलाणे मर्द सां शादी कराए थो छॾियां। बाबा उन वटि बंगला आहिनि, उन वटि गाॾियूं आहिनि, उहो तोखे ज़ेवर ॾींदो ऐं उहो तोखे हिकिड़े महल में रहाईंदो ऐं तोखे वॾी ॻाल्हि इहा ग़ुलाम करे रखंदो। यानी सरतियूं संग सवां, इहे जेके सवां संग आहिनि, जेके बि औरतूं कनि पियूं, उहे त सफ़ा सवला आहिनि ऐं उन्हनि सां मंज़िल नथी मिले, उन्हनि सां अंदर जी आसानी नथी मिले, उन सां तव्हां पंहिंजी इश्क जी मंज़िल खे नथा पहुचो। यानी जंहिंखे इश्क जी चिणग लॻल न आहे, उहे सवां संग वेठियूं थियूं कनि, उहे आराम सां मङणा कनि थियूं ऐं पोइ मुंझी पाइनि थियूं, वरी जेको आहे सो सेज ते चढ़ी हिकिड़े अहिड़े मर्द सां गॾु वञनि थियूं जंहिंजो हुननि जी दिलि में को नालो निशान ई कोन्हे। जॾहिं तुंहिंजी दिलि में को उन माण्हूअ जो जंहिंसां तूं गॾु वञी थी ऐं गॾु रहीं थी, उनजो तुंहिंजी दिलि में को नालो निशान ई कोन्हे, त पोइ इहो त संग थियो न। इहो त हिकिड़ो इन में त का ॾुखियाई कान थी न, इहो त बसि तो मिड़ी पंहिंजो फॉर्मेलिटी पूरी कई। सूरत जा साहड़ जी साजी ॾिठी आ, यानी जंहिं साहड़ जी, यानी मेहार जी, यानी तुंहिंजे आशिक़ जी, यानी तुंहिंजे महबूब जी जंहिं सूरत ॾिठी आ, हूंद न पलियो मान घिड़ो सभु घणा खणी। यानी उनखे पलण जे लाइ, उनखे पहुचण जे लाइ, उन सां मिलण जे लाइ, उन सां विसाल हासिल करण जे लाइ घड़ा खणी निकिरो। यानी घड़े ते सुहिणीअ खे दरिया में, सिंधु दरिया में चई सघिजे थो, उन में घड़े ते चढ़ी हू तरी ऐं मेहार खे पहुचण जे लाइ, त हू पंहिंजी सरतियुनि खे ऐं पंहिंजे सभिनी सहेलियुनि खे ऐं जेके हुन जूं दोस्तूं आहिनि उन सभिनी खे चए थी त घड़ो खणी घिड़ो। यानी जेको माण्हू उन मंज़िल खे पहुचण जे लाइ उहे मुश्किलातूं, उहे ॾुखियाइयूं, उहे जेके बाहि जा उल्हा आहिनि या जेके उहे दरिया जूं सख़्तियूं आहिनि, उहे सभु खणी जॾहिं निकिरनि थियूं, तॾहिं थियूं वञी हू पंहिंजे मंज़िल खे पहुचनि। यानी जेकॾहिं सूरत जीअं मूमल राणे में लतीफ़ साईं चयो त मूमल खे मजाज़ जा अखियुनि में अलमास, न आम न ख़ासि जे व्यासे वठिया। यानी जे माण्हूअ खे मजाज़ जो इश्क संदसि अखियुनि में पलियल आहे, जंहिं माण्हूअ जे जिस्म में मजाज़ जो इश्क रखियलु आहे, यानी जेका अट्रैक्शन आहे,
औरत खे मर्द जे लाइ ऐं मर्द खे औरत जे लाइ इहो मजाज़ इश्क आहे। इन मजाज़ जे इश्क में जेकॾहिं सिर्फ़ु जिस्मानी ख़्वाहिश आहे त इंसानु उनखे पहुची उनजी मंज़िल माणे नथो सघे। उहा त ईअं ई आहे जीअं मानी खाई छॾणु, भई जेका बि खाओ, बसर खाई छॾियो। उहो ईअं ई आहे जीअं माण्हू पंहिंजो हिकिड़ो फॉर्मेलिटी पूरी थो करे, जिस्मानी ख़्वाहिश पूरी करणु। पर जेकॾहिं उहो आशिक़, उहो महबूब उहो आहे जंहिंखे मिलण जे लाइ तव्हांजे तंतुनि में, तव्हांजे ज़हन जे रोशनियुनि में ऐं तव्हांजे रूह जी गहराइनि में उहे ॻाल्हियूं हलनि थियूं, उहा कशिश, उहा जिदोजहद हले थी, तॾहिं तव्हां जॾहिं हुनजी मंज़िल वञी माणींदव, हुन सां जिस्मानी मेलाप कंदव, रूहानी रस्ते जे ज़रिए, तॾहिं पोइ तव्हां उहा मंज़िल माणे सघंदव। त मूमल खे मजाज़ जा अखियुनि में अलमास, न आम न ख़ासि जे व्यास वढिया। या जीअं लतीफ़ साईं चयो त आशिक़ ज़हर पियाक वेह ॾिसी वहसन घणो, यानी जेकॾहिं जेको ज़हर पियाक आहे, जंहिंखे इहा ख़बर आहे त आऊं ज़हर पी पहुची सघां थो पंहिंजी मंज़िल खे, त हू वेह ॾिसी वहसन घणो, यानी हू ज़हर, वेह माना ज़हर ॾिसी हुननि में वधीक हलचल पैदा थींदी आहे। ऐं इहा ई हलचल असां बानू जे चहिरे में ॾिठी, हुन जे स्टाइल में ॾिठी, हुन जे हलण में ॾिठी। मां इहा जेका वीडियो आहे, इनखे मां ॾिसी नथो सघां। मां जॾहिं बि उहा वीडियो हलायां थो, हफ़्ते खन खां वठी, तॾहिं खां वठी मुंहिंजे जिस्म में हिकिड़ी अजीब क़िस्म जो ख़ौफ़ पैदा थो थिए, ऐं हिकिड़ी अजीब क़िस्म जी मुंहिंजे अंदर में हिकिड़ी अहिड़ी हलचल पैदा थी थिए, जो आउं सोचियां पियो त मां इन जे बारे में छा ॻाल्हाईंदुसि। मूं वटि किथां ईंदा अहिड़ा लफ़्ज़ जो मां इन मोहबत जो इज़हार करे सघां, जेको बानूअ पंहिंजे मक़्तल गाह ॾे वेंदे कयो। जॾहिं हूअ पंहिंजे मक़्तल गाह ॾांहुं वञी रही हुई, त जेको इज़हार हुन जे चहिरे जी शांत में हो, हुन जे चहिरे जी रोशनीअ में हो, जेके ख़्यालात हू चई नथे सघी, मगर हू हुन जे ज़हन में घुमी रहिया हुआ, उहे सभु ख़्यालात मुंहिंजे ज़हन में सॼे हफ़्ते खां वठी घुमी रहिया आहिनि। ऐं हुन चयो त सिर्फ़ु गोली मारण जी इजाज़त आहे, हथु लाइण जी इजाज़त कान्हे। यानी हूअ एतिरी पाक आहे, हूअ पंहिंजे इश्क में, पंहिंजी मोहबत में एतिरी पाक आहे, जो हुन चयो त मूंखे हथु सिर्फ़ु अहसान लाहे सघे थो, गोली भले मूंखे हणी छॾियो, आऊं त पंहिंजे मालिक खे वञी मिलंदुसि। ऐं वाक़ई हूअ अहिड़ी मालिक खे वञी मिली आहे, जो असांजो सॼो ई जहान अॼु अलाए केतिरनि ख़्यालात मां गुज़रे पियो। त मां लतीफ़ साईं जो हिकिड़ो ॿियो बि सुरसुरीअ मां बैत पेश करियां थो। घिड़े घड़ो हथ करे बहू निहारे साॻियो, व अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बहू, इहो लंघियाई लंघ, सिकंदीअ खे सुती चए की न झलींदो झंग, रात जिनी जो रंग अला से उकारी। वाह, लतीफ़ साईं चए थो त घिड़ो घड़े हथ करे ॿिहूं निहारे पग, यानी हथु करे निकिरो, घड़ो खणी निकिरो, ऐं किथे हिकु हेॾां होॾां न ॾिसो, ऐं तव्हां पंहिंजे रस्ते ते हली पओ। हाणे हिते लतीफ़ साईं हिकिड़ी क़ुर शरीफ़ जी आयत कोट कई आहे, ऐं इहा ई सिट आहे जेका हिन बैत जी वॾे में वॾी माना आहे, जंहिंमें तमामु वॾो राज़ रखियलु आहे। व अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही, यानी इन जो मक़सदु ही आहे त जेके माण्हू रब जे ख़ौफ़ खां आज़ाद थी वञनि था, इहो लंघियाई लंघ। हिन जो मतिलबु इहो आहे त रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में जेके माण्हू गुनाह कनि था, ऐं जेके माण्हू केतिरियूं हिर्सूं रखनि था, यानी जिन जो मन अपाक कोन्हे, हू जेके आहिनि से प्योर कोन्हनि, जॾहिं उहे प्योर थियनि था, जॾहिं उहे सचा थियनि था, तॾहिं हुननि जे अंदर मां रब जो ख़ौफ़ निकिरी थो वञे। यानी रब जी जेका सोच आहे, उहा मोहबत जी सोच आहे,
जॾहिं त मुलनि हुनखे ख़ौफ़ जी सोच ॾिनी आहे त जॾहिं इंसान खे यकीन थी वञे थो त आउं रब सां मिली वियो आहियां, हू त मुंहिंजे रग रग में मौजूदु आहे, हू त मूंसां गॾु गॾु हले थो। जॾहिं मां कदम खणां थो त हू मुंहिंजा कदम हू हलाए थो। जॾहिं मां कंहिंखे निहारियां थो त ॼण मां अलाह जी नज़र सां निहारियां थो। जॾहिं मां कंहिंखे ॾिसां थो त मां अलाह जी मख़लूक खे ॾिसां थो। जॾहिं मां पाणीअ जे झरननि खे घुमंदे ॾिसां थो, उन्हनि खे वहंदे ॾिसां थो, उन्हनि जी ख़ूबसूरती ऐं उन्हनि जी सूंहं जेॾी महिल मुंहिंजे अखियुनि मां गुज़री, मुंहिंजे ज़हन जे वादियुनि मां गुज़री, मुंहिंजे रूह जे वादियुनि में वञे थी, त उहा रब जी मख़लूक खे आउं महसूसु करियां थो। त पोइ ख़ालिक ऐं मख़लूक जो जेको तसवुरु आहे, उहो तसवुरु ॼण त हिकु थी वञे थो। त लतीफ़ साईं चए थो अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब ही, जॾहिं आउं रब जे ख़ौफ़ खां आज़ादु थी वञा थी। पोइ वरी चए थो त सुहिणी इन लंघ तां गुज़री वई आहे। ॾिसो, नोट करियो, इहो लंघियाई लंघ, सुहिणीअ लाइ थो चवे, सुहिणीअ लाइ थो चई त इहो लंघ लंघी वई, यानी सुहिणी इहो ख़ौफ़ खां निकिरण वारो लंघ लंघी वई, हाणे वञी पंहिंजे ख़ालिक खे मिली। इहो ई बानूअ जो बि लंघ हो, हुन जो लंघ इहो ई हो त मां इन ख़ौफ़ मां आज़ादु थी वञा। जेकॾहिं हूअ इन ख़ौफ़ में हुजे हा त आउं पंहिंजे जिस्म खे बचायां त हूअ हुननि खे आज़ियूं नेज़ारियूं करे हा, हूअ हुननि जे आॾो किरी पवे हा, हुननि जे पेरनि ते वञी हथ रखे हा, ऐं हुन जे अखियुनि में ॻोढ़ा न हुजनि हा, मगर हूअ रड़ियूं करे रोई रही हुजे हा, ऐं पंहिंजे भाउ खे चवे हा त तूं मूंखे क़त्ल न कर, आउं त तुंहिंजी भेण आहियां, शर्म कर, आउं तुंहिंजी भेण आहियां, मुंहिंजी जान तूं बचाए, तूं मूंखे मारी छो थो। मगर हुन ॾिठो त ही त मांगर बचा आहे, ही त उहो जलाद आहे जेको ख़ुदि ई जेको आहे सो उन प्योरिटी में कोन आयो आहे, यानी हू उन दुनिया में अञा दाख़िल ई कोन थियो आहे जेका इश्क जी दुनिया आहे, जेका मोहबत जी दुनिया आहे, जेका मूंखे पंहिंजे एहसान सां मिलाए थी। हिन त उहो दौर ई कोन ॾिठो आहे, हिन त उहा कैफ़ियत ई कोन ॾिठी आहे, त मां हिन खे छा चवां। यानी जेके माण्हू, जीअं अलाह ताला क़ुर शरीफ़ में केतिरी जॻहियुनि ते चयो आहे त जिन खे मुंहिंजी वजूद जी ख़बर नथी पवे, जिन खे मुंहिंजे वजूद खे महसूसु नथा करे सघनि, उन्हनि जे पुठियां टाइम ज़ाया न करियो, मुंहिंजे पुठियां छो असां वक़्तु ज़ाया करियूं, जेके पंहिंजे जिस्म में पंहिंजे ख़ालिक जो वजूद महसूसु नथा करे सघनि। त लतीफ़ साईं चए थो अॻिते त सिकंदनि खे सैयद चए कीन झलींदो झंग। बाबा ही त ससीअ में आहे त ही त पब जा पहाड़ आहिनि, भेरा पुनल जा अञा बि अॻिते, यानी जेको जंग मां गुज़रे थो, जीअं ससी जंग मां गुज़री पंहिंजे पुनुअ खे पहुचण जे लाइ, त उन रस्ते मां गुज़रंदे चयो त ही त पब जा पहाड़ आहिनि, ही त नंढड़ा नंढड़ा अञा मुंहिंजे लाइ ही नंढड़ा नंढड़ा छेला आहिनि, ही त मुंहिंजे लाइ तमामु आसान राहूं आहिनि, भेरा पुनल जा अञा बि अॻिते, यानी जॾहिं आउं पंहिंजे पुनल खे पहुचंदुसि ऐं जेकॾहिं उहो मूंसां नाराज़ हो त मां उनखे फेरा कीअं ॾींदुसि, मां उनखे फेरा ॾींदुसि उनखे राज़ी करण जे लाइ। जीअं लतीफ़ साईं कई जॻहियुनि ते चयो आहे त जे राज़ी थी तूं त मेड़ियाई मान रहां, यानी लतीफ़ साईं जो शेर आहे त साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सूं, पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं, जे राज़ी थी तूं त मेड़ियाई मान रहां, यानी जेकॾहिं मुंहिंजो महबूब राज़ी थी वञे त मुंहिंजो त मान मथां थी वेंदो, त उहो जेको मान आहे उहो त पंहिंजो ससी चए थी त अञा त अॻिते आहे, ही त मसलन कोई बानूअ जो भाउ हुनजे साम्हूं अची बीह रहियो, हुनजी माउ अची हुनजे साम्हूं बीह रही, अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हुनजी माउ बि ख़ौफ़ में अची बयानु ॾिनो आहे त हीअ असांजी रिवायत हुई, असांजे ख़ानदान जी रिवायत हुई त जेकॾहिं कोई ग़लति शादी खां ॿाहिरि निकिरी कंहिंसां इश्क थो करे त उहा जेका आहे सा उनजो क़त्लु थियणु खपे हा। हिन में
ऐं इन में जेको आहे सो उन वॾेरे जो को ॾोहो कोन्हे। इहो ख़ौफ़ आहे। या उन माउ जो अंदरि कोन थो ॻाल्हाए, इहो हुनखे पंहिंजे इन्वायरमेंट जो ख़ौफ़ आहे ऐं इहा तइलीम जी कमी आहे। इन सॼे किसे जो या जेको चयो वियो आहे त पाकिस्तान में हर साल गैरत जे नाले में 500 खून थियनि था, जंहिंमां 350 औरतूं आहिनि ऐं 150 मर्द आहिनि। जेकॾहिं 500 खून थियनि था सॼे साल में, त उहे किथे आहिनि? उहे त रिपोर्ट कोन थिया आहिनि, उहे त सोशल मीडिया ते कोन आया आहिनि, उहे त असांजे साम्हूं कोन गुज़रिया आहिनि। उहे जेके 500 खून थियनि था उहे त जहिड़ो घर मिटीअ में मिली विया। उन्हनि जो केरु वाली वारिस थींदो जिन खे बेगुनाह मारियो वियो गैरत जे नाले में। मगर हीअ वीडियो ग़लतीअ सां उन जे माइटनि ख़ुदि ई लीक कई आहे। इहो बि हिकिड़ो फ़ख़ुरु ॾेखारण लाइ त ॾिसो असां कीअं हिकिड़े आशिक़ खे मारे छॾियोसीं। इहा सॼी सोच जी ॻाल्हि आहे त हू सम्झनि था त असां सही कयोसीं, छाकाणि जो हुननि खे गैरत जे नाले में इहो सही लॻे थो। इहा जेका सोच आहे, इहा सोच सिर्फ़ु तइलीम सां ठीक थी सघे थी। तंहिं करे पाकिस्तान जे हुकूमत खे घुर्जे त हू सभिनी सूबनि में हर माण्हूअ खे तइलीम ॾियनि। जेकॾहिं तइलीम न मिलंदी त इहे माण्हू ईअं ई क़त्ल कंदा रहंदा ऐं इन्हनि क़त्ल जे पुठियां जेको हींअर कोर्ट में केस हलंदो ऐं केस में जेके कूड़ियूं सुनवायूं थींदियूं ऐं जेके कूड़ियूं शाहिदियूं मिलंदियूं ऐं उन्हनि सां जेके कातिल आहिनि उहे बची वेंदा, त पोइ इहे क़त्ल थींदा रहंदा। इन्हनि खे केरु थो बचाए सघे? इहे थींदा रहंदा, इन्हनि जो कुझु कोन थींदो। छो जो जंहिं मुल्क में जज आज़ादु कोन्हे, माण्हू त ठहियो, कबीलो त ठहियो, माण्हू कामोरा ऐं सियासतदान त ठहियो, मगर जज जंहिं मुल्क में आज़ादु कोन्हनि, जजनि खे कई खुफ़िया एजेंसियूं फ़ोनूं कनि थियूं त हीउ तोखे फ़ैसिलो करिणो आहे, त हू पंहिंजी जान बचाइण जे लाइ अहिड़ा ई फ़ैसिला कनि था। त माना हू आज़ादु त कोन थिया न। जज जे आज़ादु हूंदो त कातिलनि खे सज़ा ॾींदो, जॾहिं हू आज़ादु ई कोन्हे त हू कातिलनि खे सज़ा किथां ॾींदो? सो इन जे करे इहा लाज़मी आहे त हर इलाइक़े में असां ईंदड़ नसुल खे बचाइण जे लाइ ईंदड़ नसुल खे तइलीम ॾियूं। ऐं असांखे घुरिजे त असां हीअ ॻाल्हियूं जेके आउं हींअर करियां पियो, इहे माण्हुनि सां शेयर करियूं, पंहिंजे कम्यूनिटी सां शेयर करियूं, त जीअं अवेयरनेस वधे। सिकंदरनि खे सैयद चए की न झलींदो झंग, रात जिनी जो रंग अल्लाह से उकारी। माना रात जी ऊंदाही, जंहिंमें पेर खणणु ॾुखियो हूंदो आहे, जंहिंमें ख़बर न हूंदी आहे त आउं धिको न खाई पवां, जेका मंज़िल ॾिसण में न ईंदी आहे। रात जिनी जो रंग, यानी माण्हू आशिक़ जो रंग कहिड़ो हूंदो आहे? राति जूं ऊंदाहियूं, जंहिंमें केरु हुनखे सहारो ॾियण वारो कोन हूंदो आहे। राति जूं ऊंदाहियूं अलाह से उकारी, अलाह साईं खे हू दुआ थो करे त उन्हनि जी पार उकारे छॾ। त अहिड़ी तरह सां लतीफ़ साईं जेको आहे सो मतिलबु केतिरा ई बैत आशिक़नि जे लाइ चया आहिनि ऐं मूं केतिरा ई जेके आहिनि से हिते बैत ॻोल्हे रखिया आहिनि। हिकु ॿ तव्हांखे ॿियो बि ॿुधायां थो। साहड़ जा सिंगार अण लिखिया अॻे हुआ, नका कुन फयकून हुई, नका बि पचार, मुल्कना महंद हुई तोॾे जे तवार, मोहबत साण मेहार लायाई लतीफ़ चए। ॾिसो इन में लतीफ़ साईं चए थो कुन फयकून खे हुन कोट कयो आहे। क़ुरान शरीफ़ में लिखियलु आहे त अलाह ताला खे एतिरी ताक़त आहे जो हू कुन फयकून करे सघे, यानी जंहिंखे चए थी पओ त हू थी पवंदो आहे। ऐं ही आशिक़ जे लाइ लतीफ़ साईं चए थो त नका कन कुन फयकून, यानी कुन फयकून जे लाइ इंसान जेको आहे सो हैरान परेशान ऐं सरगर्दान कोन्हे, उहो जेको इश्क में मुलविस आहे। जेको इश्क में मुलविस आहे उहो अलाह ताला खां इहे दुआऊं कोन थो घुरे त या अलाह तूं कुन फयकून करे छॾ, तूं हीअं करे छॾ,
तूं मुंहिंजो महबूब मिलाए छॾ, तूं मूंखे बंगलो वठी ॾे, तूं मूंखे गाॾी वठी ॾे, तूं मूंखे फलाणे माण्हू सां मोहबत में मुब्तला करे छॾ, वग़ैरह वग़ैरह। आशिक़ कुन फयकून जी दुआ नथो घुरे। न का ॿी पचार, मुल्का महंद हुई तोॾे जे तंवार। यानी जिनजी मंज़िल इहा हूंदी आहे त हू वञी पंहिंजे महबूब सां मिलनि। जंहिंखे इहा तवार हूंदी आहे त आउं पंहिंजे महबूब सां वञी मिलां, उहे जेके आहिनि सवाबनि जे चकर में कोन हूंदा आहिनि। त जीअं असां वटि अक्सर रिवायतूं आहिनि त भई जेकॾहिं तव्हां 8 दफ़ा सूरह मुल्क पढ़ो राति जो त तव्हांखे जेको आहे सो 1000 रातियुनि जी इबादत मिलंदी। या अहिड़ा कई जेके मफ़रूज़ा मुख़्तलिफ़ हदीसुनि जे ज़रिए जेके माण्हू ॿुधाईंदा रहनि था। त असुल में अलाह लतीफ़ साईं चए थो त जेको आशिक़ आहे उनखे तुंहिंजी ई तंवार आहे, मोहबत साण मेहार लाया ई लतीफ़ चए। त ईअं मोहबत जे बारे में अलाह लतीफ़ साईं जा केतिरा ई बैत आहिनि। ऐं मां हिन बानू ऐं एहसान जो जेको वाक़ियो आहे उनखे सुहिणी ऐं मेहार सां सम्झां थो ऐं उन सां गॾु वरी लतीफ़ साईं जो हीअ बैत चई पोइ पंहिंजी हीअ विलाग ख़तमु करियां थो। घिड़े घड़ो हथ करे इलाही तोहार, यंग ॼिरके वात में ससीअ खे सेसार। चूड़ा ॿेड़ा चिक में लुड़ में लुड़ सवार। लखें चुहटस लुहणियूं थेलियूं थरनऊं धार। मिड़िया मछ हज़ार भाङा थींदी।